तरीन सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हिंगोरजा में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि में ऑफर ऑर्डर विरहाइण जी शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें DO सेकेंडरी फैज़ अली जिस्काणी, डिप्टी DO सेकेंडरी अब्दुल समी बमरो, तालका ऑफिसर प्राइमरी लियाकत अली लाड़िक, प्रिंसिपल गवर्नमेंट हाई स्कूल हिंगोरजा मैडम रज़िया शेख ऐं ॿियनि ऑफिसरनि पारां टाउन कमेटी हिंगोरजा, सोबोदेरो राणीपुर, यूनियन काउंसिल समी सगियूं ऐं सेठार जा बाला समेत 16 यूनियन काउंसिलनि जे 149 मेल ऐं फीमेल IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि में ऑफर ऑर्डर विरहाया विया। उन मौक़े ते ऑफर ऑर्डर हासिल कंदड़ शागिर्दनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त ऑफर ऑर्डर मिलण सां असांखे वॾी ख़ुशी थी आहे ऐं मौजूदु उस्तादनि प्रोफेसरनि पारां ऑफर ऑर्डर ॾियण जी तक़रीब मुनक़द करे असां शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कई वई आहे, जंहिं करे असां में महिनत करण जो जज़्बो अञा बि वधी वियो आहे।